अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां PTI जे क़ौमी असेंबली जे मेंबर जी मुलाक़ात थी आहे। आसिफ अली ज़रदारी सां लसबेला ज़िले जी अहम शख़्सियत वॾेरे हसन ॼामोट जी मुलाक़ात थी आहे। आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात दौरान मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं वॾेरे हसन ॼामोट PP में शमूलियत जो ऐलान कयो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां PTI जे क़ौमी असेंबली जे मेंबर जी मुलाक़ात थी आहे। आसिफ अली ज़रदारी सां लसबेला ज़िले जी अहम शख़्सियत वॾेरे हसन ॼामोट जी बि मुलाक़ात थी आहे। आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात दौरान मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं वॾेरे हसन ॼामोट PP में शमूलियत जो ऐलान कयो आहे। अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां PTI जे क़ौमी असेंबली जे मेंबर जी मुलाक़ात थी आहे। आसिफ अली ज़रदारी सां लसबेला ज़िले जी अहम शख़्सियत वॾेरे हसन ॼामोट जी बि मुलाक़ात थी आहे। आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात दौरान मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं वॾेरे हसन ॼामोट PP में शमूलियत जो ऐलान कयो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे चीफ रिपोर्टर ग़ाज़ी जंडीर खां। जी ग़ाज़ी जंडीर, वधीक कहिड़ा तफ़सीलात मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, बिलावल हाउस कराची में उड़े सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात की है। तहरीक इंसाफ सां ताल्लुक़ रखंदड़ क़ौमी असेंबली के मेंबर मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं उन साथिर मुलाक़ात की है। अॼु मुलाक़ात लसबेला सां ताल्लुक़ रखंदड़ ॿियूं अहम शख़्सियतूं बि शामिल हुयूं। वॾेरो हसन ॼामोट भी शामिल आहे, जॾहिं त हिन मुलाक़ात में क़ौमी असेंबली जे मेंबर मीर ख़ान मोहम्मद जमाली ऐं वॾेरे हसन ॼामोट जे तरफ़ां अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान कियो वियो आहे। इन मौक़े ते सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी में शामिल थींदड़ ॿिन्ही अहम अॻुवाननि खे पार्टी में शमूलियत ते भलीकार कयो आहे। जॾहिं त अॼोकी जेका ही मुलाक़ात थी आहे बिलावल हाउस में, हिन में मरकज़ी एग्जीक्यूटिव कमेटी जा मेंबर हाजी अली मदद जतक समेत सिंध जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह समेत शर्जीअ नाम महमूद ऐं ॿिया अहम अॻुवान पिणु मौजूदु हुआ। ही तहरीक इंसाफ सां ताल्लुक़ रखंदड़ बलूचिस्तान जे अहम अॻुवाननि जी अॼु मुलाक़ात आहे सदर आसिफ अली ज़रदारी सां, जंहिंमें उन्हनि पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता शमूलियत जो ऐलान ठीकु आहे। तव्हांजी महिरबानी ग़ाज़ी जंडीर अपडेट करण लाइ।